नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा पिया हलूं छाछरे खां त छाछरो वेझो बगल स्टा वटि मुसाफ़िर जीप कल्टी थी पई आहे। थियल हादसे में हिकु ॼणो फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इन ई हवाले सां वधीक तफ़सील लाइ टेलीफोन लाइन ते असां सां गॾु लुकमान रिंद मौजूदु आहे। लुकमान, इन हवाले सां वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, ये डाली वेझो बगल भरसां टायर टुटण सबब जेको आहे लांग जीप कल्टी थी पई। हादसे में नौजवान केवल पुट फरसो मेघवार जेको आहे मौके ते फौत थी वियो, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे जेको आहे खेमे जो पार अस्पताल मुंतकिल कयो वियो, जॾहिं त लांग चेचस जीप उमरकोट खां थर जे ॻोठ बचू तड़ वञी रही हुई त हादसो पेश आयो। जी वॾी महिरबानी लुकमान रिंद तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा पिया हलूं छाछरे खां त डाल ये ॻोठ बगल वेझो मुसाफ़िर जीप कल्टी थी आहे, जंहिंमें हिकु ॼणो फोत थियो आहे, 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि।